नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं असांजे रिपोर्टर सौदो खोसो जी रिपोर्ट। तालके मातली जे शहर गुलाब लिगारी में पुलिस स्टेशन गुलाब लिगारी भरिसां ॿिनि हथियारबंदनि हथां सोन रोक ऐं रक़म फुर कई वई आहे। 12 बजे असांजे घर वारदात थी। असां ॿिनि भाउरनि जी गैर मौजूदगी में हिकिड़ी मुंहिंजी वाइफ हुई, ॿी मुंहिंजी भाई हुई, सेठ ऐं मुंहिंजी मदर ॾेखारण वियो टोलार में। ठीकु आहे, अखियुनि जो ऑपरेशन करायूं। मां दुकान ते वेठो हुअसि। 12 साढा 12 जे दौरान विच में 2 हथियारबंद चोर आया हुआ। उन गन पॉइंट जे ज़रिए अधु कलाक जे अंदरि मुंहिंजो सोन ऐं मुंहिंजी कैश पई रक़म उहा टोटली खणी वरिती। इन विच में मुंहिंजो मज़दूर बि आयो जेको सब्जी ॾियणु आयो घर में। उहो जीअं अंदरि इंटर थियो, अंदरां दरवाज़ो लॉक हो, उनखे खोले करे अंदरि विहारे छॾियनि ऐं 10 मिंट में पाण रफू चकर थी निकिरी विया। गुलाब लिगारी जे सेठ सुनील जो चवणु आहे असांजी गैर मौजूदगी में ॿिनि हथियारबंदनि घर भातियुनि खे यरगमाल करे लखें रुपयनि जी मालिक जो सोन ऐं रोक रक़म फुर कई आहे। ॿिए पासे हितां जे माण्हुनि में थाणे भरिसां घर में फुर थियण खां पोइ अफ़सोस ॻणती सां गॾु मायूस फैलिजी वई आहे। हू पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।